ॿुधाइजो ही बचत बाज़ार जो आवाम खे केतिरो रिलीफ मिले पियो। बचत बाज़ार आहे काथे? रमज़ान शरीफ़ में वधि में वधि माण्हू फ्रूट खाईंदो आहे न। रमज़ान शरीफ़ में माण्हू वधि में वधि फ्रूट खाईंदो आहे। फ्रूट नज़र अचे थो? फ्रूट कोन्हे काथे फ्रूट साईं? टमाटा फ्रूट में शामिल थींदा। नज़र अचे तव्हां फ्रूट आहे? फ्रूट कोन्हे साईं। हिकिड़ो आहे हिंदाणो आहे सूफ आहे नारंगी आहे काथे पपीतो आहे नज़र थो? खजूर आहे? हिते हिकु रेड़ी वारो खड़ो भाॼी हो खजूर आहे न साईं। कुझु बि कोन्हे। रमज़ान शरीफ़ में बचत बाज़ार में सभ खां वधीक जेको इस्तेमालु थींदी आहे शइ उहा थींदी आहे फ्रूट। तव्हांखे फ्रूट नज़र अचे थो? न साईं न बिल्कुलु नज़र अचे न। अच्छा उन खां पोइ हीउ जेको बचत बाज़ार ग़रीबनि खे वठी आया आहिनि बाकरी वीचारे मिसकिन खे ज़बरदस्त अची विहारियो अथनि वीचारे खे ज़ोर सां वठी करे। ही माल पंहिंजे पैसनि सां खणी आयो आहे। माल पंहिंजे पैसनि सां खणे। बचत बाज़ार जो मतिलबु सब्सिडी। बचत बाज़ार जो मतिलबु हूंदो आहे त रोज़ेदार खे सब्सिडी। हाणे सब्सिडी बागड़ी ॾिए थो पियो। सब्सिडी असां मुस्लमाननि खे बागड़ी ॾिए थो। हाणे मुस्लमाननि जे बि कुझु बागड़ी आहे। हाणे असांखे सब्सिडी रमज़ान शरीफ़ में मुस्लमाननि जे बजाए बागड़ी ॾिए थो। अड़े तव्हांजी गैरत खे सलाम आहे, तव्हांजी हिस खे सलाम आहे, तव्हांजे इन मज़हब खे सलाम आहे जेको तव्हांजे मुस्लमाननि खे घोटी शहर में असां जेको बागड़ी आहे उहो असांखे सब्सिडी ॾिए थो रमज़ान शरीफ़ में। मुस्लमाननि खे ॾिए थो सब्सिडी। असांखे मुस्लमाननि खे बागड़ी ॾिए थो। 99% मुस्लमान रहनि था। अरबे खरबे रुपयनि जा मालिक आहिनि। असांजे रमज़ान शरीफ़ जी जेको सब्जी जी सब्सिडी आहे उहा असांखे बागड़ी थो ॾिए। अड़े हेॾे तव्हांजी मुस्लमानी ते तॾहिं त बागड़ी सब्सिडी ॾिए बागड़ी असांखे सब्सिडी ॾिए थो मुस्लमाननि खे। यार हेफ़ आहे तव्हांजे हिन हाल ते। हाणे पिचूं त कंहिंखे पिचूं? हाणे वञूं काॾे वञूं? यार ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारनि खे ॾिसो ऐं हिकिड़ो गैर मुस्लिम बागड़ी आहे उहो आयो आहे रमज़ान शरीफ़ में असांखे सब्सिडी ॾिए थो त बाबा रोज़ेदारनि खे सहूलियत मिले। ऐं रमज़ान शरीफ़ में मुस्लमान जेकी रमज़ान अॻ में लीमा 200 रुपए किलो आहे उहा 400 रुपए किलो आहे। रमज़ान अॻ में खजूर 350 रुपए 600 रुपए किलो आहे। रमज़ान शरीफ़ अॻ में खरबूज़ो केतिरो जेको आहे उहो 120 रुपया 130 रुपया हुयो उहो 200 रुपए किलो आहे 250 रुपए किलो आहे। रमज़ान शरीफ़ अॻ में जामी शीरिन जेको आहे 250 रुपए उहो 350 रुपया आहे। रमज़ान शरीफ़ जेको आहे अटो अॻ में जेको छा क़ीमत हुई हाणे छा करे छॾी अथनि। यार मुस्लमाननि खे हैफ़ आहे हिन सॼी घोटी शहर में हीअ सब्ज़ी मंडी मार्केट हीअ रेड़ी यूनियन सभु मुस्लमान हिकिड़ो बागड़ी आयो आहे असांजे मुस्लमाननि खे सब्सिडी ॾियणु त बाबा तव्हांखे मां सब्सिडी ॾियां। तव्हां मुस्लमान आहियो ग़रीब आहियो तव्हां रोज़ेदार आहियो तव्हांखे सब्सिडी ॾियां। यार हैफ़ आहे 8 अरब रुपया वज़ीर आला चए थो मां सब्सिडी ॾिनी आहे 8 अरब रुपया। वज़ीर आला साहिबु चए थो त मां 8 अरब रुपए जो रमज़ान शरीफ़ में सब्सिडी ॾिनी आहे। उहा 8 अरब रुपया साईं सब्सिडी कंहिंखे ॾिनी अथव? कंहिंखे मिली आहे? असांखे त बागड़ी ॾिए थो। असांखे हिकिड़ो बागड़ी ॾिए थो। तव्हां 8 अरब रुपया काॾे विया? हे त ग़रीब खड़ा आहिनि पुछो कंहिंखे मिलिया आहिनि साईं? 8 अरब केरु खाई हुई? 8 अरब सिंध हुकूमत हिन ग़रीब मिसकिन हिन जो हक़ आहे न। हिन जो हक़ आहे। हिन जो केरु खाइयो? खाइयो बिना खाइयो केरु खाइयो? हिन जो हक़ केरु खाइयो? चपल बि कोन्हे। हे अटे वठणा हिन जो हक़ केरु खाइयो? बाबा हिन जो हक़ गरीब काथे मिलियो? 7 अरब काथे ख़र्च थी? 8 अरब सही 8 अरब रुपया वज़ीर आला चयो था सब्सिडी मिलियो ई न आहे। गरीब माण्हू बागड़ी खे जसा बागड़ी खे असांखे सलाम था पेश कयूं जेको असांखे माना वरी बि ॾिनी बि ॾिनई ऐं असांखे वरी बि मुस्लमाननि खे इहो बागड़ी ॾिए थो। यार मुस्लमाननि जो हाल जेको आहे असांजे बचत बाज़ार घोटी जी 3 महीना तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। हे असांजे मुस्लमाननि जी बचत बाज़ार हे 8 अरब में असांखे हे लाइन मिली अथव। हीअ बागड़ी आयो अथव। ऐं जो ख़ादिम मोहम्मद आज़म जादर मुसागर